कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। जामे मस्जिद अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु अहले हदीस ॻोठ बागो खान जमाली में हफ़्तेवार दरस हदीस ॿुधण जे सिलसिले में शरीक थींदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि भाइरनि दोस्तनि अहबाबनि ऐं आयल महिमाननि जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह सुब्हानहु व तआला जो अणगणियूं महिरबानियूं ऐं उन जूं बेशुमार नवाज़िशूं आहिनि जंहिं अल्लाह मूंखे ऐं सभिनी शरीक थींदड़नि खे अॼोकी हिन बाबरकत मजलिस में शरीक थियणु क़ुरान ऐं हदीस ते मुश्तमिल नसीहतूं ॿुधण जी साद बख़्शी आहे। शाल अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी ऐं शरीक थींदड़नि सभिनी जी इन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए, असांजी दुनिया क़ब्र ऐं आख़िरत मुचारी फरमाए, आमीन। फितरनि गुनाहनि नाफ़रमानियुनि ऐं गुनाहनि जे गंदगियुनि सां लत पत थियल हिन समाज माहौल मुआशरे में जॾहिं अख खणी निहारजे थी हैरानगी जी का हद नथी रहे, अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान रखण वारा असीं मुस्लमान 24 कलाकनि जी ज़िंदगी में कहिड़ा कारनामा सरंजाम ॾेई रहिया आहियूं। न अल्लाह जो डपु, न क़ब्र जो फ़िक्र, न आख़िरत जी का ऊन आहे। इहो एहसास ऐं इहो मादुई असां मां थुले लिखे ख़तमु थींदो वञे त क़यामत जे ॾींहुं असांखे पंहिंजे पालनहार जे साम्हूं हाज़िर थियणो आहे, बीही करे पंहिंजे वारे जो इंतज़ारु करिणो आहे ऐं पंहिंजे ज़िंदगी जे सभिनी करतूतनि ऐं कारनामनि जो को हिसाब किताब ॾियणो आहे। 24 कलाकनि जी ज़िंदगी हिकु हफ़्ते, हिकु महीने, हिकु साल ऐं उमिरि जी हिन महिनत जफ़ाकशी डोड़ डुक ते नज़र विझूं था, थुले लेखे नज़र इहो ई अचे थो त असीं हिन दुनिया में सिर्फ़ पेट जे ख़ातिर आया आहियूं। दुनिया जी तरक़ी, दुनिया जी वाहवाह, दुनिया जी शोहरत, दुनिया जी नेकनामी जे लाइ राति ॾींहुं कोशिश आहे। अल्लाह जे दीन जी सरबुलंदी, तरक़ी, ग़लबे, वाधारे जे लाइ का ऊन, को ओसीड़ो, को फ़िक्र, इन लाइ का क़ुर्बानी करणु, इन लाइ का कस खाइणु, इन लाइ का रिथ रिथणु, इन लाइ को प्रोग्राम दिलि में जोड़णु, इहे सभु शयूं हींअर माज़ी जो हिसो बणिजी वयूं आहिनि। अहिड़े ॾुखोईंदड़ माहौल में माण्हुनि खे अल्लाह ॾांहुं सॾणु, क़ुरान ऐं हदीस जूं नसीहतूं ॿुधाइण जे लाइ कठो थियणु वक़्त जी वॾी अहम ज़रूरत आहे। गुज़िरियल दर्स में तव्हां दज्जाल ऐं उन जे फितरनि जे मुतलिक़ तफ़सील सां ॿुधी चुका आहियो। ही निशानियूं, अलामतूं आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर थींदियूं वञनि। अल्लाह जी शरीयत असांखे इहो दर्स ॾिनो आहे
क़यामत जे अचण जो इंतज़ार न कयूं, बल्कि उन घड़ी जे अचण खां अॻु पंहिंजे रुठल रब खे रिझाए वठूं, पंहिंजे पालनहार खे परचाए वठूं, अहिड़ियूं के नेकियूं ऐं चङायूं पंहिंजे हड़ में हथियूं करे रखियूं जेके असांखे क़ब्र में बि कमु अचनि, क़यामत जे ॾुखियुनि घाटियुनि में बि असांखे फ़ाइदो पहुचाइनि, अल्लाह खे राज़ी करण में बि असांजे कमु अची सघनि। हर हफ़्ते अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर रब जी तौफ़ीक़ुनि जी रहमत सां हदीस शरीफ़ जे किताब रियाज़ुस सालिहीन मां कंहिं न कंहिं उनवान ते कुझु नसीहतूं अर्ज़ कजनि थियूं। कुझु हफ़्तनि खां क़यामत जे निशाननि ओहञाणनि आसारनि जे हवाले सां कुझु नसीहतूं अर्ज़ कबियूं अचनि। अल्लाह जी शरीयत इहो दर्स ॾिनो आहे क़यामत कॾहिं ईंदी, इन जो इल्मु अल्लाह खे ई आहे, हिन मख़लूक़ मां वेंदे नबी ताईं बि उनखे इल्मु न आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वही जी रोशनी में क़यामत जे अचण जूं कुझु निशानियूं अलामतूं ऐं ओहञाण असांखे ॿुधाया आहिनि। उन्हनि खे जॾहिं ॾिसूं महसूसु करियूं सम्झूं त क़यामत जे अचण में का घणी देरि कान्हे का। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन्हनि निशान में हिकिड़ी निशानी ॿुधाई आहे, जॾहिं उन ते गौर करियूं था सम्झूं था त वाक़ई क़यामत जूं निशानियूं ज़ाहिर थियणु शुरू थी चुकियूं आहिनि। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी में किताबुल मग़ाज़ी में सैयदना मिरदास असलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हदीस मुबारक रवायत आहे, काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़हबु सालिहूनल अव्वलु फल अव्वलु व तबका हुसालतुन का हुसालत शाइर अव तमरे ला युबालिहिमुल्लाहु बालत। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, नेक चङा सुठा भलारा माण्हू हिकु हिकु करे उथी वेंदा, यानी दुनिया मां वफ़ात करे वेंदा, ऐं जव या खजूर जे खलनि ऐं भूसे जहिड़ा माण्हू रद्दी बाक़ी वञी बचंदा, जिन जी अल्लाह वटि कंहिं बि क़िस्म जी का क़ीमत न हूंदी। बयान कयल हदीस मुबारका ते जेकॾहिं वेही करे वीचार कयूं था, पंहिंजे घरनि पाड़नि ॻोठनि इलाइक़नि शहरनि जो अहवाल मालूम करियूं था त हक़ीक़त पधरे पट पियल आहे। चङा माण्हू, सालिह माण्हू, नेक माण्हू, भलारा माण्हू, जिन जे ॻाल्हाइण मां आसीस अचे, जिन जे किरदार खे ज़िक्र करे इंसान ख़ुशी में न मापे, उन्हनि जे मौजूदगी में पाण खे इज़त वारो सम्झे, उन्हनि जी ॻाल्हि करे दिलि ख़ुशि थी पवे, जिन जे कारामनि खे ज़िक्र करण सां दिलि बाग़ बहार थिए, यकीन ॼाणो अहिड़ा माण्हू आहिस्ता आहिस्ता असां मज़ा खजंदा वञनि। पंहिंजी हिन हयाती में हिननि गुनहगार अखियुनि अहिड़ा चङा सालिह भलारा दुनिया जे लिहाज़ खां, दीन जे लिहाज़ खां, तक़वा ऐं परहेज़गारी जे नुक़्ते नज़र खां माण्हू ॾिठा, जिन जे मरी वञण खां पोइ उहे ख़ाल भरिजी कोन सघिया आहिनि। ज़िंदगी जो हिकिड़ो चङो ख़ासो अरसो आलम इस्लाम जी अज़ीम शख़्सियत, तौहीद ऐं सुन्नत जे यगाने दावादार, रब जे दीन जी खरी दावत ॾींदड़, तौहीद जी नंगी तलवार अल्लामा शेखुल अरब वल अजम सैयद बदियुद्दीन शाह राश्ती रहमहुल्लाह सां गॾु गुज़री आहे। पंहिंजी उन ज़िंदगी ते गौर करियूं था, सन 1983 खां वठी 1996 ईस्वी ताईं इन रिफ़ाक़त सोहबत जे दौरान उन अज़ीम हस्ती सां जेके ज़िंदगी जा ॾिहाड़ा रातियूं ऐं घड़ियूं गुज़रियूं, उन्हनि खे यादि करे सच पुछो कॾहिं कॾहिं दिलि ग़मगीन थी पवे थी, ॾुखारा थी पऊं था, कॾहिं त अखियूं पाणी सां भरिजी अचनि थियूं। उहो ख़ाल जेको थियो अॼु ॾींहं ताईं भरिजी कोन सघियो आहे ऐं शायदि ई को भरिजी सघे। अहिड़ा माण्हू रोज़ पैदा नथा थियनि ऐं हक़ीक़त पुछो त असीं बेक़दर आहियूं। असां वटि क़दुरु किथे आहे? असां वटि क़दुरु आहे मुअलनि जो, बेदीननि जो, जिन जो हिन दुनिया में दीन जे लिहाज़ खां को कद काठ कोन्हे। असीं उन्हनि जे अॻियां पुठियां थींदासीं, उन्हनि जी ख़ुशामद कंदासीं, बलक
उन्हनि जे लाइ अलाए छा छा करे गुज़रूं था। चङा माण्हू, सुठा माण्हू, सालिह माण्हू, नेक ऐं परहेज़गार माण्हू असांजे विच में मौजूदु आहिनि। जेसीं ताईं मौजूदु आहिनि, क़द्र जे निगाहनि सां उन्हनि खे ॾिसणु, इज़त सां पेश अचणु, उन्हनि खे जीअ में जाइ ॾियणु, उन्हनि जे मथे ते शफ़क़त जो हथु रखणु, उन्हनि जी मौजूदगी खे अलाह जो अहसान ऐं अलाह जी नेमत सम्झणु असां वटि का माना कान थी रखे। उहे माण्हू हलिया विया, माण्हू खॼी विया, असांखे अहसासु कोन थियो त कहिड़े क़िस्म जा माण्हू असांजे विच में रहनि पिया। अल्लामा सैयद मुहिबुल्लाह शाह राशिदी रहमहुल्लाह जी शख़्सियत का नंढड़ी शख़्सियत कान हुई। यकीन ॼाणो उन अज़ीम इंसान जी सोहबत में बार बार हाज़िरी भरीसीं, उन सां गुफ़्तगू थी, उन सां गॾु ॻाल्हि ॿोल जे हवाले सां असीं नतीजे ते पहुतासीं। पाण दुनिया मां वफ़ात करे विया। अॼु ॾींहं ताईं उहा ख़ुशबू हुबकार अचणु सम्झो त जहिड़ी बंदि थी वई आहे। पंहिंजे ॻोठनि में जिन माण्हुनि सां ज़िंदगी गुज़ारीसीं, सच पुछो उन्हनि माण्हुनि जा ख़ाल भरिजी कोन सघिया। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जी हीअ हदीस मुबारका जो अखर अखर सच हक़ ते मबनी आहे। सालिह माण्हू, नेक माण्हू, चङा माण्हू, इल्म वारा माण्हू, परहेज़गारी वारा माण्हू, अल्लाह ॾे सॾण वारा माण्हू, क़ब्र आख़िर जो फ़िक्र रखण वारा माण्हू हिक ॿिए जे पुठियां जॾहिं वफ़ात करे वञनि, सम्झो त ही क़यामत जूं निशानियूं ऐं अलामतूं आहिनि। पाण नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, तव्हांजो नतीजो उहो निकिरंदो, बेकार, रद्दी, बेअमल, बद किरदार, फासिक, फाजिर, जिन जी का अल्लाह वटि टके जी इज़त कान हूंदी न, अहिड़े क़िस्म जा माण्हू वञी बचंदा। क़यामत कहिड़नि माण्हुनि ते क़ाइमु थींदी? अवां गुज़िरियल दज्जाल वारनि हदीस में ॿुधो, नबी अलैहिस्सलाम जन फरमायो त क़यामत अहिड़नि माण्हुनि जे मथां क़ाइमु थींदी, उन्हनि जा किरदार, उन्हनि जा मामूलात, उन्हनि जा अमल कहिड़ा हूंदा। पाण फरमायूं, जीअं गंढ पंहिंजे मादी शहवानी ज़िंदगी जी ज़रूरत पूरी कनि था न, माण्हू ईअं खुल्लम खुल्ला ज़ाहिर ज़हूर माण्हुनि जे अखियुनि जे साम्हूं ज़िना ऐं बुराई कंदा, को बि उन्हनि खे चवण वारो कोन हूंदो। ही अॼु जो माहौल जंहिंमें आऊं तव्हां रहूं पिया, सच पुछो अलाह जी काइनात वांदी कान्हे, बंदि मामिलो कोन थियो आहे, पर सालिह नेक माण्हू सम्झो त जहिड़ा ॼमण ई बंदि थी विया आहिनि। ही जेको नौजवान नस्ल असांजे विच में मौजूदु आहे, इन्हनि जे हथनि में हेॾियूं वॾियूं मोबाइलूं मौजूदु आहिनि। सुबुह खां वठी शाम, शाम खां वठी सुबुह ताईं इन्हनि जूं अखियूं छा थियूं ॾिसनि, इन्हनि जा कन छा था ॿुधनि, छा सोचीनि था, कहिड़ा कारनामा सरंजाम ॾियनि था। मुंहिंजे साम्हूं, अव्हां जे साम्हूं उहे हक़ीक़तूं लिकल न आहिनि, ज़ाहिर ज़ुहूर पयूं आहिनि। हिन नस्ल खे ॼाण, लियाकत, सलाहियत जेतिरे क़दुरु आहे, उहा सिर्फ़ु हिन मोबाइल जे हवाले सां आहे। बाक़ी इंसानी ख़ूबियूं, ख़ासियतूं जेके आहिनि, आहिस्ता आहिस्ता असांजे समाज मुआशरे मां वञनि घटि थींदियूं। पोइ इन जो मतिलबु कहिड़ो थियो? मतिलबु इहो त जेके चङा माण्हू तव्हांजे विच में मौजूदु आहिनि, उन्हनि जो क़दुरु कयो, उन्हनि जी मौजूदगी खे अलाह जो अहसान सम्झो। इहे माण्हू ओचितो खॼी वेंदा, असां माण्हू पैदा कया ई कोन्हे, तयारु कया ई कोन्हे, उन्हनि जी जाइ बालारींदो केरु? हक़ीक़त ही आहे, हीअ हदीस असांखे दरस ॾिए थी, हर घर में जा को न को फ़र्द तयारु थिए, हर पाड़े मां माण्हू तयारु थियनि, हर ॻोठ, हर इलाइक़े मां माण्हू तयारु थियनि, जेके माण्हुनि खे अल्लाह जे दीन ॾांहुं सॾीनि, अमल सालिह जी दावत ॾियनि, बुराई खां रोकीनि, नेकियुनि चङाइनि जो अमर कनि। छाजे लाइ? जो इहो कमु संभालण वारा माण्हू ख़तमु थी विया आहिनि। भले पंहिंजे इलाइक़नि जो जाइज़ो वठो, केतिरे क़दुरु दीन सां वाबस्तगी आहे। अहलुल हदीस जो ही वॾो मर्कज़ आहे इलाइक़ो, सम्झो था का दीन जी ख़ुशबू, का दीन जी हुबकार, का दीन जे लाइ महिनत, का क़ुर्बानी, का जफ़ाकशी का ॾिसण में अचे थी। माण्हू ई कोन्हे, रस्म हिकिड़ी ज़रूरु निभाइजे पई, पर यकीन ॼाणो इन्हनि माण्हुनि जी ॾाढी खोट आहे। ईअं सम्झो त माण्हुनि जे पैदा थियण जो हिकिड़ो ॾुकर आहे ऐं असांखे को क़दुरु ऐं एहसास बि कोन्हे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मुबारका, हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी में किताबुल फितन में ऐं हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम में किताबुल जन्नह में
सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो इज़ा अंज़लल्लाहु तआला बिक़ौमिन अज़ाबन असाबल अज़ाबु मिन मन कान फीहिम सुम्मा बुइसु अला अमालिहिम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो जॾहिं अल्लाह ताला कंहिं क़ौम ते आम अज़ाब नाज़िल करे थो त उहो अज़ाब उनमें मौजूद तमाम माण्हुनि खे पहुचे थो, पोइ उहे माण्हू क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे अमल मुताबिक़ जेरा कया वेंदा। बयान कयल हदीस मुबारका में रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो दर्स ॾिनो आहे जॾहिं माण्हू हदूं टुपंदा, शरीयत जूं ॻाल्हियूं पुठनि जे पोयां उछलींदा, हलाल ऐं हराम, जाइज़ ऐं नाजाइज़, ग़लत ऐं सही जी तमीज़ छॾे ॾींदा, क़बर ऐं क़यामत जो फ़िक्र छॾे ॾींदा, क़ुरान ऐं सुन्नत खे मज़ाक़ ऐं मस्ख़री सम्झंदा, पंहिंजी मनमानी वारी ज़िंदगी गुज़ारींदा, दिलि जे सदुनि ख़्वाहिशुनि जा ग़ुलाम बनबा, रब जे हिन दीन लाइ का क़ुर्बानी ॾियणु, का कस खाइणु, का महिनत करणु, माण्हुनि ताईं पहुचणु, उन्हनि जे ईमान अक़ीदे जी इस्लाह करणु, इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं ख़तमु थींदियूं अल्लाह ताला क़ौम ते पंहिंजा अज़ाब मोकिलींदो। पोइ अज़ाब ईंदा उन्हनि गुनहगारनि जे लाइ, पोइ उन्हनि जे विच में के सालिह माण्हू, नेक माण्हू, चङा भला माण्हू मौजूदु हूंदा। दुनिया ख़ाली कान रहंदी, थोरा ई थोरा माण्हू ज़रूरु मौजूदु हूंदा। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो जॾहिं अक्सरत घणाई गुनहगारनि जी थींदी, गुनाहनि जी लपेट में सॼो मुआशिरो अची वेंदो, अल्लाह जो आम अज़ाब ईंदो न, उनमें सुका सावा सभु सड़ी वेंदा। लगातार मुसलसिल चंद सालनि खां असांजे मथां अल्लाह जा अज़ाब ॾमर कार हिक ॿिए जे पुठियां अचनि पिया। जीअं कोरोना जो अज़ाब ऐं ॾमर आयो, इन में रुॻी बुरा कोन विया, इन में चङा माण्हू, सालिह माण्हू, नेक माण्हू, इल्म वारा माण्हू, परहेज़गार माण्हू, अल्लाह जे दीन जी ख़िदमत करण वारा माण्हू, उहे बि दुनिया छॾे विया ऐं आम माण्हुनि वांगुरु मुतासिर थिया। उन खां बाद मकड़नि जो अज़ाब आयो, महांगाई जो अज़ाब आयो, लगातार ॿोॾ ऐं मींहं जे वसण जा अज़ाब आया। उन्हनि में रुॻी बदकार, फासिक, फाजिर, बेकार, मुशरिक, बिदअती, बदअमल, बदकिरदार माण्हू बर्बाद कोन थिया। सालिह माण्हू, नेक माण्हू, चङा माण्हू, उहे बि वीचारा बेघर थी विया। इन्हनि ज़ालिमनि जी मौजूदगी जे करे चङनि भलनि सालिहनि माण्हुनि जी बि ज़िंदगी मुतासिर थी। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो अल्लाह जो आम अज़ाब ईंदो, उनमें हाल सभु हॼी वेंदा। पोइ जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न, पोइ उन्हनि माण्हुनि खे इन्हनि तकलीफ़ुनि जो इवज़ बदिलो मिलंदो जो रब्बुल आलमीन उन्हनि खां राज़ी थी उन्हनि खे बिश्त में दाख़िल कंदो। बाक़ी जेके गुनहगार, फाजिर, फासिक, अल्लाह जा बाग़ी दुश्मन हूंदा न, उन्हनि खे दुनिया में बि अज़ाब मिलियो ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे कीअ जी सज़ा ज़रूरु ॾींदो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक दौर ते गौर कयूं था। संदन दावत तबलीग मां हर शइ फ़ाइदो वरितो, जानदार, गैर जानदार माण्हुनि, जिन्ननि, हताक जानवरनि बि खेनि सुञातो थिए। अवां बार बार इहे ॻाल्हियूं ॿुधंदा रहो था। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह ताला जेके मौजज़ा अता कया, उन्हनि में बि काफ़ी सारियूं ॻाल्हियूं असां अॻ में बयानु करे चुका आहियूं। बार बार उहे ॻाल्हियूं असीं ॿुधंदा रहूं था। हिन जाइ ते बि उन अज़ीम मुबारक दौर जो हिकिड़ो मौजज़ो मौजूद है। हदीस शरीफ जे किताब सही बुखारी में किताबुल मनाकिब में सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हदीस से मुबारका मरवी है। वो बयान करे तो काना जिज़ुन यक़ूम इलैहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी फिल खुतबती फलम्मा वुज़ि अल मिंबर समीना लिल जज़अ मिस्ल सौतिल इशारे हत्ता नज़ल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फवज़ा यदहु अलैहि फसकद व फी रवायतिन फलम्मा काना यौमुल जुमअत काद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलल मिंबर फसाहत नखलतुल्लती काना यख्तुब इंदहा हत्ता कादत अन तनशक्क व फी रवायतिन फसाहत सयाह सबiyy फनज़ल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हत्ता अखज़हा फज़म्महा इलैहि फजअलत ताइन्नु अनीन सबiyy अल्लज़ी युसक्कतु हत्ता इस्तक़र्रत क़ाल बकत अला मा कानत तस्मअु मिन अज़्ज़िक्र।
जावेर रज़ी अल्लाह ने फरमाए थो त खजूर जो एक थुड़ हो जंहिंजो सहारो वठी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खुतबो जन फरमाईंदा हा। पोइ जॾहिं संदुनि जे लाइ काठी जो मिंबर रखियो वियो त असां उन थुड़ मां 10 महीननि जी ढुकी डाची जे आवाज़ वांगुरु रोअण जो आवाज़ ॿुधो। एसी ताईं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर तां हेठि लथा आयूं न तो पंहिंजो हथ मुबारक रखियऊं त उहो ख़ामोश थी वियो। ऐं ॿी रिवायत में आहे त जॾहिं जुमे जो ॾींहुं थियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया त खजूर जो उहो थुड़ जंहिंजो सहारो वठी करे पाण ख़ुतबो इरशाद फरमाईंदा हुआ अहिड़ी तरह रोअण लॻो वेझो हो त उहो फाटी पवे। ऐं हिकु रिवायत में आहे त उहो थुड़ ॿार वांगुरु रोअण ऐं दाहूं करणु लॻो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेठि लथा एसी ताईं जो उनखे क़ाबू कयूं ऐं उनखे पाण भाकुर पातऊं। उहो ॿार जे सुॾकनि वांगुरु सुॾका भरणु लॻो जीअं उनखे चुप कराए वञे थो। एसी ताईं जो उहो चुप थियो। पाण फरमायो त हीउ इन लाइ रोए थो त हीउ ज़िक्र यानी क़ुरान हदीस जूं नसीहतूं ॿुधंदो हो, हाणे उन्हनि जे ॿुधण खां महरूम थियो आहे। हिन हदीस मुबारका में रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु अज़ीम मोजज़ो ज़िक्र थियल आहे। खेन उहे मके जा माण्हू सुञाणे कोन सघिया, खेन दुनिया जे कुंड कुड़छ में माण्हुनि सुञातो। मके जे माण्हुनि एॾियूं अज़ियतूं ॾिनियूं, एॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं। 13 साल ज़ुल्म जी बाज़ार गर्म हुई। नबी अलैहिस्सलाम जिन सां कहिड़ो वर्ताव कयूं, काबतुल्लाह में, मस्जिदुल हराम में, मके जे घिटनि में कहिड़े क़िस्म जा सुलूक कयूं, ऐन नमाज जी हालत में कहिड़ो वर्ताव कयूं, इहे सभु ॻाल्हियूं तव्हां बार बार ॿुधंदा रहो था। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उहे सुञाणे कोन सघिया। अलाए किथां आया, को रोम खां आयो, को फारस खां आयो, को हबशा खां आयो, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू आया। अची करे नबी अलैहिस्सलाम जिन खे ॾिठऊं, ॿुधऊं, संदुनि ताबेदारी कयूं, संदुनि तालीम ते अमल कयूं। अहिड़ा त ताबेदारी फ़र्म जा मिसाल क़ाइमु करे विया जो दुनिया उन्हनि खे पढ़ी करे हैरान थिए थी त अलाह जे नबी खे अलाह ताला कहिड़े क़िस्म जा माण्हू ॾिना। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिन दुनिया जी हर शइ सम्झो त सुञातो थिए, मालूमात हुई। अलाह ताला उन्हनि खे ॾिसण वारी अखि ॾिनी हुई, सोचण सम्झण वारी दिलि ॾिनी हुई। हीअ हदीस मुबारका इहो दर्स ॾिए थी अलाह जंहिंखे ज़हन ॾिए, जंहिं बि शइ मां जहिड़ो कमु वठे उन अलाह जे लाइ का मुश्किल कान्हे का। खजी जो थुड़ा वढियल टुकियल मस्जिद नबी में मौजूद आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुमे जो ख़ुतबो ॾियनि था, उन ते हथ जी टेक लॻाए ख़ुतबो ॾियणु फरमाईंदा हुआ। इमाम बुखारी पंहिंजे सही में किताबुल जमा में नबी अलैहिस्सलाम जे इन हवाले सां हिकु हदीस मुबारका नक़ल कई आहे त हिकु औरत संदुनि जे लाइ लय जो मिंबर ठारायो। जॾहिं हू मिंबर आणे रखियो वियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन मिंबर ते बीही करे ख़ुतबो ॾिनो। जॾहिं पाण उन मिंबर ते बीठा, खजी जे उन थुड़ ते पंहिंजो मुबारक हथ कोन रखियऊं। अलाह रब्बुल आलमीन पंहिंजी कुदरत, हिकमत, पैगंबर जी अज़मत ॾेखारणु घुरी पे। उन खजी जे थुड़ खे अलाह तौफ़ीक़ बख़्शी, सम्झ ॾिनी। उन दाहूं, रड़ियूं ऐं कूकूं शुरू कयूं जीअं को ॿार रोए ऐं सुॾका भरे। ऐं ॿी रिवायत में आहे त जीअं 10 महीननि जी ढुकी डाची जीअं रड़ियूं ऐं दाहूं करे थी न, ईअं खजी जे थुड़ दाहूं कयूं। साहबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन हैरान थिया, हीअ आवाज़ अचे किथां पियो? अल्लाह ताला वही जे ज़रिए नबी अलैहिस्सलाम जिन खे मालूमात ॾिनी, हीअ खजी जो थुड़ रोए पियो। तव्हां मिंबर तां लहो, नबी अलैहिस्सलाम जिन मिंबर तां लथा, पंहिंजो मुबारक हथ उन थुड़ ते रखियऊं। हदीस रावी जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो, उन थुड़ आहिस्ता आहिस्ता रोअण बंदि कयो। जीअं ॿार खे माण्हू राज़ी कंदो आहे, मथे ते हथ रखी करे रोअण जे दौरान पोइ आहिस्ता आहिस्ता सुॾका भरे 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 वञी ख़तमु करे थो न,
जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाए तो उन थोड़ो सुडका भरे भरे काफ़ी देर खां पोइ चुप कई। जॾहिं उन चुप कई, साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सां मुखातिब थी करे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, मूंखे ख़बर आहे हिन थोड़ो छाजे लाइ रुनो पे। पाणी उन शइ जी तस्दीक़ कंदे फरमायूं, आउं हिन जे मथां पंहिंजो हथ रखंदो हुउसि, क़ुरान पढ़ंदो हुउसि, उन जो तफ़सीर, उन जी तशरीह, उन जी वज़ाहत सुन्नत यानी हदीस जी सूरत में बयान कंदो हुउसि। अॼु इहो थोरो क़ुरान हदीस जे ॿुधण खां महरूम थियो आहे, उनखे इहो ॾुख थियो आहे त इहा नेमत मूंखां खसिजी आहे, हिन मिंबर खे हासिल थी आहे। आऊं तव्हां इंसान आहियूं, ॿुधण लाइ कन, ॾिसण लाइ अखि, सोचण जे लाइ दिलि आहे। कॾहिं हिननि दीनी मजलिसुनि जो को अदब, को एहतराम, का अहमियत असांखे आहे? निमाज़ पढ़ी इहे मस्जिद मां निकिरी वञूं था, कॾहिं को अहसास आहे कहिड़ी मजलिस थियण वारी आहे, छा ॿुधायो वञे थो, केतिरियूं मसरूफ़ियतूं आहिनि, कहिड़ो कारोबार आहे, छा घर रखियो आहे? यकीन ॼाणो असीं सभु सम्झूं था इन ॻाल्हियुनि खे। इहा दावत ॾियणी आहे, इन पंहिंजी तबीयत, इन पंहिंजे मिज़ाज खे थोरो नरम कयूं। अल्लाह जा बाना इंसान आहियूं, मुस्लमान आहियूं, दिलि गवारा नथी करे मस्जिद में वेहण ऐं क़ुरान हदीस खे ॿुधण जे लाइ। एॾी दिलि तंग, एॾी दिलि सोड़ी थी पई आहे। हली तव्हां शाम जो होटलुनि ते माण्हू ॾिसो, हिकिड़ा चांहि पीअण वारा, ॿिया वांदा, उन्हनि खे नकी ख़र्च करिणो आहे, रोड ते बीठा आहिनि, ॿाहिरि कुर्सियूं रखियो वेठा आहिनि, रोड ते ख़ाली घुमनि पिया। ईअं रोडनि ते रुॻी क्रिकेट मैच थिए थी, अवी हली ॾिसो, न को वास्तो न की तालुक, केतिरा माण्हू मौजूद आहिनि। अल्लाह जे दीन जी दावत, तबलीग, क़ुरान हदीस जी नसीहत थिए थी, दिलि गवारा नथी करे त को मस्जिद में वेही क़ुरान हदीस ॿुधूं। पोइ मूंखे ॿुधायो त इहो खजी जो तुड़ असां खां भलो या असीं भला आहियूं। यकीन ॼाणो असां वटि क़ुरान जो क़दुरु, नबी जे फरमान जो क़दुरु कोन्हे, अहसास असांखे कोन्हे। अलाए कहिड़ियूं दिलियूं थियूं आहिनि, छा असांजा मिज़ाज बणिया आहिनि, तबियतूं पथर खां वधीक असांजो सख़्तु थी वियूं आहिनि। हीअ राति ॾींहुं हदीसूं ॿुधूं पिया, कॾहिं अख मां को ॻोढ़ो किरियो आहे। हक़ीक़त ही आहे, गुनाहनि जे करे असांजे दिलि ते कट चढ़ी आहे, ज़ंग चढ़ी वियो आहे। ॻोढ़ो किरणु, अखियूं आलियूं थियणु, रोअण त पंहिंजी जाइ ते, पर सच पुछो उन मोड़ ते पहुता आहियूं जो हिन ख़ुदा जे घर में चंद लम्हा वेहण, क़ुरान हदीसूं नसीहतूं ॿुधण जे लाइ दिलि नथी कढे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी हालत ते रहम करे। ही निशानियूं, अलामतूं नबी अलैहिस्सलाम जिन ॿुधाए उम्मत जे माण्हुनि खे दरस ॾिनो आहे। अवीं असीं सभु पंहिंजे दिलनि जो अहवाल मालूम करियूं त दिलि में केतिरी वक़्त अहमियत आहे क़ुरान हदीस जे लाइ। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मुबारक आहे, हदीस शरीफ जे किताब सही बुखारी में किताबुल अहकाम में ऐं हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम में किताबुल ईमान में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, सलासतुन ला युकल्लिमुहुमुल्लाह यौमल क़ियामति वला यंदुर इलैहिम वला युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम। रजुलुन अला फज़ल माइन बिल फलाते यमनहु मिन इब्न सबील व रजुलुन बाया रजुलन सिलातन बादल असर फहलफ बिल्लाहि लअखज़हा बिकज़ा व कज़ा फसद्दक़हु व हुव अला गैर ज़ालिक व रजुलुन बाया इमामन ला युबायिहु इल्ला लिदुनिया फ़इन आताहु मिनहा वफ़ा व इन लम युअतिहि मिनहा लम यफ़ि। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, टे माण्हू अहिड़ा आहिनि, क़यामत वारे ॾींहुं अल्लाह उन्हनि सां न ॻाल्हाईंदो, न उन्हनि जे तरफ़ रहमत जी नज़र सां ॾिसंदो, न उन्हनि खे गुनाहनि खां पाक कंदो ऐं उन्हनि जे लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब हूंदो। हिकु उहो माण्हू जेको जंग बयाबान में ज़रूरत खां वधीक पाणी ते कब्ज़ो करे वेठल आहे, उहो मुसाफ़िर खे बि उनजे इस्तेमाल खां रोके थो। ॿियो उहो जेको विची खां पोइ कंहिं माण्हू सां पंहिंजे सामान जो सौदो करे ऐं अल्लाह जो कसम खणी करे चवे त ख़ुदि उन ही सामान हेतिरे हेतिरे में वरितो आहे,
पोइ उहो ॿियो माण्हू उनजी तस्दीक़ करे हालांकि हक़ीक़त उनजे उबतड़ हुजे यानी कसम खणण में उहो कूड़ो हुजे। ऐं टियों उहो जेको कंहिं ख़लीफ़े वक़्त सां सिर्फ़ दुनिया हासिल करण जे गर्ज़ सां बैत करे, जेकॾहिं उहो उनखे दुनिया जे माल मां कुझु ॾिए त उन सां वफ़ादारी करे, ऐं जेकॾहिं उनखे को दुनिया ऐं दौलत मां को माल न ॾिए त उनजी बैत पूरी न करे। बयान कयल हदीस मुबारका मूंखे तव्हां सभिनी खे दरस ॾिए थी क़यामत जो ॾींहुं बरहक़ आहे। मरण खां बाद कबर में पवण खां पोइ जॾहिं अल्लाह जो अमर थींदो, उथी पंहिंजे हक़ीक़ी पालनहार अल्लाह जे साम्हूं हली करे हाज़िर थिबो। पंहिंजे कयल कारनामनि ज़िंदगी जे मामलनि मसइलनि बाबति अल्लाह खे पूरे जो पूरो हिसाब किताब ॾिबो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अदालत हुजे, माण्हू उनजे साम्हूं मौजूदु हुजे। न पीउ गॾा, न अमड़ जी शफ़क़त आहे, न भाउ गॾा, न भेण, न ज़ाल, न औलाद, न मिट, न माइट, न दोस्त, न संगती, न साथी, न हलीफ़, न को ख़ैर खा, को बि गॾु कोन्हे। इंसान हूंदो ऐं उनजा अमल हूंदा। पुछण वारो अल्लाह, जवाब ॾियण वारो माण्हू। सम्झो था त केॾा लम्हा ॾुखिया, केॾा लम्हा ख़तरनाक हूंदा जंहिं लम्हे अल्लाह जे साम्हूं अची करे माण्हू हाज़िर थिए। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, अमी अण तोहरिल थी करे उथंदो, बदन ते कपिड़े जो टुकुर कोन हूंदो, पेर तव्हांजा उघाड़ा हूंदा, उहो मैदान चांदी जियां टसकंदड़ ऐं गरम हूंदो। ही ज़मीन कान हूंदी, उन ते 50,000 सालनि जो पहिरियों ॾींहुं आहे। हिसाब किताब जे लाइ इंतज़ार कंदो जॾहिं वारो अचे। अल्लाह उन ॾींहुं न ॻाल्हाए, यानी राज़ी न हुजे, रहमत जी नज़र सां न ॾिसे, गुनाहनि खां पाक न करे। हिन खां मथे टोटो खसारो, तबाही, बर्बादी भला बि कहिड़ी थी सघे थी। अव्हां कंहिं वटि महिमान थी वञो, अव्हां खे हथ बि न ॾे, अव्हां खे वेहण जी सलाह बि न करे, पाणी जे ढुक जी बि आछ न करे, अव्हां सां अखर बि न ॻाल्हाए, अवी घणी देरि ताईं उते वेहंदव, पंहिंजी दिलि खे सांढे संभाले वापसि वरंदो, इहो अज़्म कंदो त वरी कोन अचिबो। पर उन ॾींहुं जंहिं ॾींहं ते अल्लाह पंहिंजे बाने खे रहमत जी नज़र सां न ॾिसे, कावड़ियल हुजे ऐं बाने खे गुनाहनि खां पाक न करे, मुंहिंजो अल्लाह जेकॾहिं मूंखे तव्हांखे गुनाह माफ़ न करे, सम्झो था त केॾो वॾो नुक़सानु, केॾो वॾो टोटो आहे। इहे सभु ॻाल्हियूं दरस ॾियनि थियूं इहो सभु कुझु छो थींदो। इन करे त बाने दुनिया में अहिड़ा के गुनाह, अहिड़ियूं के नाफ़रमानियूं कयूं हूंदियूं जो अल्लाह मथस ॾमरियल ऐं नाराज़ हूंदो। हिन दुनिया में इंसान खां नाराज़ थिए थो, कॾहिं का बेवाजिबी, का ज़्यादती थिए थी, साम्हूं अचे थो, उनखे सलाम नथो करे, सलाम जो जवाब करे ॾे थो, दिलि में ॾे थो, भाकुर नथो पाए, हथ नथो ॾे, उनजे कंहिं ख़ुशी में शरीक नथो थिए, कंहिं गमी में कुल्हे कांधे नथो थिए, का मदद जी आछ करे थो, क़बूल नथो करे, पाणी जो ढुक उनजे हथ जो पिणु जे लाइ तयारु कोन्हे, छाजे लाइ? उन सां का बेवाजिबी, का ज़्यादती थियल आहे, जंहिंजे करे हू उनखां नफ़रत करे थो। कॾहिं सोचियो अथव अव्हां हिन दुनिया में कहिड़ा कारनामा सरंजाम ॾियूं पिया, जॾहिं क़यामत जो ॾींहुं अल्लाह असां सां न ॻाल्हाए, असांखे गुनाहनि खां पाक साफ़ न करे, ऐं गॾोगॾु असांजे लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़बर हुजे। बाक़ी पोइ दुनिया में अची करे असां कहिड़ा कारनामा सरंजाम ॾिना। पहिरें नंबर ते नबी अलैहिस्सलाम जो फरमायो जेको गुनाह इहो आहे जो को माण्हू झंग में रहे थो, पाणी अचे थो, उहो पाणी पंहिंजे इस्तेमाल में त आणे थो, पर ॿिए कंहिंखे ॾे नथो, रोके रखे थो। एतिरे क़दुरु जेको मुसाफ़िर अचे थो, उनखे बि पाणी जी सलाह नथो करे, हू घुरे थो, तॾहिं बि उनखे नथो ॾे। को परभरो माण्हू आयो, उन पंहिंजी बुख जे लाइ पाणी घुरियो, हालांकि हुनजी ज़रूरत कान्हे का, पर ॾाढ ज़बरदस्ती ऐं ताक़त कुव्वत जे बलबूते ते ॿिए कंहिंखे बि जेको आहे सो ते पेर खोड़ नथो ॾे। वॾेरनि जा हाल, ज़मींदारनि जा हाल, जेके लखें रुपयनि जा मालिक आहिनि, करोड़नि जे मिल्कत जा धणी आहिनि, उन्हनि जा कारनामा सरंजाम तव्हीं ॾिनल ॿुधो पिया। उन्हनि पंहिंजे पाड़ेसरनि सां कहिड़ा सलूक कया आहिनि, कंहिंजा 2 एकड़, कंहिंजा 4 एकड़ हुआ।
एॾो उन्हनि खे तंग कयूं, मजबूर थी करे उहे बनियूं खपाए ॿिया हलिया, उन्हनि खे पाणी न ॾिनऊं, पोखूं सुकी वयूं। हीअ हदीस दरस ॾिए थी मुस्लमानो, ज़्यादतियूं ज़ुल्म न कजो। अलाह जी ज़ात खे बकावा, अमा जा ज़ुल्म ख़त्म थींदा ऐं अमी ख़त्म थी वेंदो। रब खे हिसाब किताब ज़रूरु ॾियणो आहे। दुनिया में ज़ालिम आया, ज़ुल्म कयूं, ज़ुल्म अॼु बि मौजूदु आहे। ज़ालिम दुनिया में मौजूदु कोन्हे। जिन माण्हुनि सां अहिड़ा वर्ताव कया, उन्हनि माण्हुनि जे ज़बान मां पिटूं निकितियूं, पारा था निकिता ऐं अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे दुनिया में बि ॾाढो लोड़ायो, पर न उन्हनि सबक़ वरितो, न उन्हनि जे औलादनि पंहिंजे वॾड़नि जे उन हाल मां का इबरत नसीहत वरिती। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, ॿियो उहो माण्हू जंहिं विची निमाज़ खां पोइ को सौदो कयो, सौदो सुबुह जो बि करे सघे थो, ॿिनि पहरनि जो बि करे सघे थो, राति जो बि करे सघे थो, पर विची निमाज़ खां पोइ कूड़ो कसम खणी करे पंहिंजो सौदो विकिरो कई। ॿियो वरी हिकिड़ो वांदो वेठो हो, उनखे चई का टेक टड़ी करा, ऐं जेका ॻाल्हि करियां न तूं वरी मुंहिंजी तस्दीक कजां। हा साईं, हा तव्हां खां अॻु में फलाणो वॾेरो आयो न, उन हिन खे हेतिरी रक़म चई, न वॾेरो आयो, न उन घुर कई, न की हिनखे का ख़बर पाए, रुगी दोस्ती निभाए, कूड़ो कसम खणी करे पंहिंजी शइ विकिरो करे थो। शइ विकिरो थी वई, 5 रुपया नफ़ो ज़रूरु आयो, पर नबी अलैहिस्सलाम जो फरमायो त अहिड़े क़िस्म जो माण्हू कसम खणण वारो, उनजी मदद करण वारो, हक़ीक़त उन जे बरक्स हुई त इहे सभु कुझु कूड़ कनि पिया। पाण फरमाईंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे इन सुलूक सां पेश ईंदो। 3 नंबर ते पाण फरमायूं, कंहिं वक़्त जे अमीर हाकिम बादशाह सां बैत कई, साईं तुंहिंजो सॼण, आउं वफ़ादार, आउं तुंहिंजो गोलो ऐं ग़ुलाम आहियां। नियत कहिड़ी आहे, जेकॾहिं कुझु ॾिनई नेकी बि कबी, वफ़ादारी बि कबी, साथ बि ॾिबो, पर जेकॾहिं कुझु बि न ॾिनई, छाजो अमीर, छाजो हाकिम, छाजो बादशाह, छाजो इज़त वारो, उनजी का इज़त ऐं ख़िदमत कान कबी। सिर्फ़ दुनिया जे गर्ज़ मफ़ाद जे लाइ उन जे पुठियां लॻे थो। पंहिंजे समाज, माहौल, मुआशरे में सच पुछो, जॾहिं वेही करे वीचार करियूं था न, असां में खोड़ सारा माण्हू अहिड़ा मौजूदु आहिनि जिन में ही बद आदत मौजूदु आहे। तव्हां ॾियो, नेकियूं कबियूं, अव्हां जूं साराहूं थींदियूं, अव्हां जे तारीफ़ जा ढुक भरे कोन सघिबा, पर जेकॾहिं थोरो हथ रुकिजी वियो, उहे साॻिया माण्हू जेके नेकी कंदड़ हा, गिला मां नथा ढापनि। हीअ हदीस दरस ॾिए थी, यारी, दोस्ती, तालुक सिर्फ़ दुनिया जा गर्ज़, दुनिया जा मफ़ादन जे मिलिया त ठीकु, जेकॾहिं न त वरी गिला ऐं गीबत में इहे सभु शयूं असांजे माहौल, समाज, मुआशरे में मौजूदु आहिनि। हीअ सभु नसीहतूं दरस ॾियनि थियूं मुस्लमानो। जंहिं समाज, माहौल ऐं मुआशरे में आऊं ऐं तव्हां रहूं पिया, इन्हनि में कमियूं, कोताहियूं, केतिरे क़िस्म जा ऐबनि, इन्हनि ऐबनि खे साम्हूं रखी करे हर माण्हू पंहिंजे नफ़्स जो एहतिसाब करे, मुहासिबो करे, आया किथे मुंहं में इहा कमी त कान्हे, मतां आऊं इन कोताही जो शिकार त कोन आहियां। ईअं न थिए जो दुनिया, क़बर, आख़िरत असांजी ख़राब थी वञे। ही दर्स, ही नसीहतूं, ही हिदायतूं इन लाइ कजनि थियूं त असीं पंहिंजे ग़लतियुनि, कमियुनि, कोताहियुनि जी निशानदही बि करियूं ऐं उन्हनि जे इस्लाह जी बि असीं कोशिशि करियूं त जीअं असांजी दुनिया सां गॾु असांजी क़बर ऐं आख़िरत मोचारी थिए। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, मूंखे अव्हांखे सभिनी मुस्लमाननि खे अल्लाह ताला ॿुधायल, सेखारियल, सम्झायल सभिनी ॻाल्हियुनि जी सम्झता फरमाए ऐं असांखे क़ुरान हदीस जे नूर सां मुनवर करे असांजी मुआशरती, समाजी, घरेलू जेका बि ज़िंदगी आहे उन में जिते बि का कमी कोताही हुजे, पंहिंजी इस्लाह करियूं। शाल रब्बुल आलमीन असांखे तौहीद ऐं सुन्नत जो फ़हम ॾे ऐं उन मुताबिक़ असांखे ईमान, अक़ीदे जी इस्लाह जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।